नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद नजर वक्त जी हेडलाइंस पे। हैदराबाद में बिजली जो ट्रांसफार्मर फाटण सबब फौतन जो अंग वधी 7 थी वियो। लतीफ़ाबाद 8 नंबर में बिजली जो ट्रांसफार्मर फाटण सबब शुजात, वकास, ताबिश, नौमान ऐं साजिद समेत 7 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी जो कराची जी अस्पताल में इलाज हलंदड़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस पढ़तो। कमिश्नर हैदराबाद का रिपोर्ट तलब। सरकार की फरियाद ते ट्रांसफार्मर फाटण वारे वाक़े जो केस दाख़िल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के नोटिस का पोइ हैस्को चीफ रेहान हामिद मामले की जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। जांच कमेटी 24 कलाकनि अंदर रिपोर्ट हैस्को चीफ वटि पेश कंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चीन के 2 ॾींहनि जे दौरे ते बीजिंग पहुची वियो। शाह महमूद कुरैशी चीनी हम मुंसिब समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं करे दासू वाक़े ऐं इलाइक़े की सूरत हाल बाबत आगाह कंदो। मुल्क में कोरोना वायरस वगे 11 ॼणा हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब वायरस वगे फौतन जो अंग 22,939 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,425 नवां केस ज़ाहिर। मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 10,34,000 ताईं पहुची वियो। हाकारी केस की शरह 5.65% रही। गिलगित में बरसातुनि दौरान लैंडस्लाइडिंग ऐं छिपूं किरण सबब मुतासिर थियल शाराए कराकरम के ट्रैफिक लाइ बहाल किया वियो। ISPR मूजिब ख़राब मौसम बावजूद FWO राकोट ऐं ततासपानी समेत 20 मुतासिर थियल हंधनि के बहाल कराए छॾियो। शाराए कराकरम बरसातुनि दौरान लैंडस्लाइडिंग ऐं छिपुनि किरण सबब ब्लॉक थी हुई। आज़ाद कश्मीर की कानून साज़ असेंबली की इलेक्शन लाइ चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। वज़ीर आज़म इमरान खान ऐं PG चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसन के ख़िताब कंदा। आज़ाद कश्मीर की इलेक्शन कमीशन चूंडुनि में पाक फौज का मदद घुरी वरिती। ISPR मूजिब पाक फौज 5 जुलाई ते आज़ाद कश्मीर चूंडुनि में सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदी। पाक फौज की क्विक रिएक्शन फोर्स तहत 26 जुलाई ताईं मुक़रर हूंदी। यह मुक़ररी आइन जी आर्टिकल 245 तहत कई वई आहे। आज़ाद कश्मीर में पुरअमन चूंडुनि लाइ आज़ाद कश्मीर पुलिस सां ॿियनि सूबनि जा कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं रेंजर्स ऐं FC एहलकारनि समेत ॿिया नीम फौजी दस्ता बि फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल अज़हा जो आख़िरी ॾिहाड़ो सुन्नत इब्राहिम तहत जानवरनि की कुर्बानी जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में जानवरनि की ओज रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में पयल। ईद के मौक़े ते मिटनि माइटनि सां मुलाक़ातुनि ऐं कुर्बानी के गोश्त मां मज़ेदार खाधा ठाहिण जो सिलसिलो बि हलंदड़। बांदी वेझो 6 सालनि जी नींगरी मुबैना घुटा ॾेई क़तल। कुर्द अब्दुल ख़ालिक राजपुर में शादी की तकरीब दौरान 6 सालनि जी नींगरी संध्या भील गुम थी वई। ॻोल्हा बाद सुबुह जो नींगरी जो लाश कमनि जे फसल मां हथ आयो। नींगरी के वारसनि जो चवण है त शक आहे त नींगरी के तशद्दुद करे क़तल कयो वियो आहे। मीरपुर माथिल वेझो मुर्सता ज़ाल क़तल। गुड फेज़ मोहम्मद लुंड में 21 सालनि जी औरत माई सुघड़ के संदसि मुड़स सदाम लुंड गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूला जी अमर इल्ज़ाम मढ़ी न चयो त धीअ पारां मुड़स के ॿी शादी की इजाज़त न ॾियण ते मुड़स ऐं ॾेरनि क़तल किया आहे। पुलिस मक़तूला जी मुड़स ऐं ॿिनि ॾेरनि खे गिरफ़्तार करे वरितो। टंडो मीर अली वेझो 25 सालनि जी औरत सूरत ज़ादी क़तल। मक़तूला औरत जी अमर इल्ज़ाम मढ़ी न चयो त संदसि धीअ मुड़स खां तलाक वठण पे चाही। जवाबदार मुड़स तालिब हुसैन भाइरनि ऐं सोटनि सां गॾिजी घर में घिड़ी गोलियूं हणी धीअ खे बेदर्दी सां क़तल कयो आहे। खडड़ो भरिसां जमराओ कैनाल में बुॾी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो। नौजवान साजिद मेघवार जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।
मुरी छाक वेझो गुड़ नथू मज़ारी जो नौजवान हथियार बुननि हथां अगवा। इरफान मज़ारी रात के वक्त कमन के फसल के पानी ॾियण लाइ वियो तो वापस न मोटियो। वारसन मूजिब 4 हथियारबंद नौजवान के अगवा करे कच्छ तरफ़ खणी विया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में धारदार रोड हादसनि में एक ॼणो फौत 5 ॼणा ज़ख़्मी। मीरपुर ख़ास वेझो उमरकोट रोड ते कार ऐं चिंची रिक्शा में टक्कर। 22 सालन जो अयूब नहड़ो फौत। एक औरत ज़ख़्मी। भिरिया सिटी वेझो गुड़ जीअंदो कीरियो में कार कल्टी थियण के नतीजे में आसिफ शेख, मुजाहिद, बिलावल शेख ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी। कराची की बिलावल कॉलोनी में चिप्स खपाईंदड़ शिकारपुर वासी नौजवान मुबैना तौर गुम। नौजवान गदा हुसैन शाह जो 2 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो। वारसन पारां अगवा जो शक वारसन ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। IG सिंध नोटिस वठे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रस्ते के लंघनि तां झेड़ा। 10 ॼणा ज़ख़्मी। मुबारकपुर वेझो गुड़ फेज़ मोहम्मद ब्रोही में बंगलानी ऐं ब्रोही बिरादरी में झेड़े दौरान 7 ॼणा असलम ब्रोही, नसरुल्ला, नासिर, शफ़ी, आसिफ ऐं बशीर ब्रोही ज़ख़्मी थी पिया। शहदादपुर वेझो भमरा ऐं मक्सी बिरादरी की 2 धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबब काशिफ, शाहज़ेब ऐं रुस्तम भमरोज़ ज़ख़्मी। 2 ज़ख़्मियुनि खे गणित जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो।